तेल कढियो आ तेल असांजो तेल कढियो आ तेल असांजो तेल कढियो आ तेल असांजो तेल कढियो आ तेल असांजो। खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में वफ़ाक़ी हुकूमत पारां गुज़िरियल ॾींहुं पेट्रोल फ़ी लीटर 30 रुपया महांगो करण ते खिपरो जी अवाम पंहिंजे रद्द अमल में चयो त हुकूमत महांगाई करे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो। अवाम ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ बि परेशान ऐं पेट्रोल जे महांगे थियण सां हर शइ महांगी थी वेंदी आहे। इन मौक़े ते खिपरो जे शहरियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बढ़ाते ही रहे, बस हम बढ़ाते रहेंगे और क्या करेंगे। महंगाई ऑटोमेटिक बढ़ेगी, जब पेट्रोल बढ़ेगा तो महंगाई भी बढ़ेगी भाई, महंगाई तो बढ़ेगी, हर चीज़ बढ़ेगी। क्या अपील करेंगे, बस यही अपील है, कुछ सस्ता करे ठीक है, नहीं तो महंगा तो ऐसे ही होता जा रहा है। यार हाणे पेट्रोल थियो मांगो, अॻे सस्तो, हाणे पेट्रोल मांगो थियो। हाणे जेके जिते जाइ ते 100 रुपये में पुॼंदा हुआ उन जाइ ते हाणे 200 ते पुॼूं था। हाणे असीं मजबूर आहियूं, हाणे छा करूं। हुकूमत खे अपील आहे त पेट्रोल सस्तो करे वञे, डाल्टा हर शइ महांगी करे ॾिनो। हाणे असीं ग़रीब माण्हू केॾां वञूं। तेल सस्तो करे वञे, डाल्टा वाल्टा सभु शइ सस्ती करे वञे। पेट्रोल महांगो थी वियो आहे, हर शइ महांगी थी वई आहे। पेट्रोल जेको राति ॾींहुं चाढ़ियो आहे 30 रुपया चढ़ी वियो आहे हलियो, ऐं का सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। हिकिड़ो त महांगरात जो दौरु आहे, केॾां वञूं, ग़रीब माण्हू आहियूं। डाल्टा आहे 550 रुपया किलो थी वियो आहे, खंडु आहे उहा महांगी आहे, पेट्रोल राति चढ़ी वियो आहे, मज़ूर माण्हू आहियूं। असां टैक्सी ड्राइवर वेठा आहियूं, सॼो ॾींहुं को कारोबार कोन्हे। हाणे त टैक्सी वारा भाड़ा बि कोन था लॻनि, मिठाई माट करियो, हाणे छा करूं। सवारी 40 रुपया किरायो ॾे कोन थी, 30 रुपया किरायो ॾे थी, उनमें असांजी पुराई कोन थी थिए। इन जी महिरबानी करे तेल सस्तो कयो। वफ़ाक़ी हुकूमत खे घुर्जे त पेट्रोल जा वधायल अघ वापसि वरिता वञनि, जीअं महांगाई ते कंट्रोल थी सघे। आवाम खे इन महांगाई जी दौर में रिलीफ पैकेज ॾिनो वञे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।